जी नाज़रीन, बख्शापुर भरसा ॻोठ मोहम्मद आरिफ डोमकी में मौजूद आहियूं, जिते हिकु ॾींहुं अॻु में अगवा बाद क़तल कयल पप्पू डोमकी जा वारिस हिते मौजूद आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त वाक़ियो कीअं पेश आयो। मिसकिन माण्हू फेरी वारा आहियूं, ना असां वटि वेर त न वॾ त न असां वटि विड़दा बि आहियूं, कफ़ादो बि न हुयो, ना जाइज़ विड़ियो अची छिणकू वटि खणी वई क़तल कयूं दरिया जो पुल बंदि ते। असां रियाज़ी मंगल विड़ियो फताह दीन जलाल दीन हीअ सभु ॿधल त सरदार खान पुट सरदार खान बबी जे पासे में मलूक सोणो हू धाड़े हे और न वेठा ही विड़िया साओ लागाणी भी करे। वाक़ियो इहो थियो त हिते चोरी कयईं बबी बंगवार। चोरी जे मसले में उहो मारिजी वियो, पंहिंजो पाण पुलिस कढ लॻोसि, कीअं बि चओ पुलिस हुनखे पकड़ियो आहे। डोमके न ॾिनो आहे, कंहिं बि हथ करे डोमकी न ॾिनो आहे, न कंहिं ANC कयो आहे, न कंहिं उहे वरी डोमकियुनि में बि असांजा 20 पाड़ा आहिनि, असांजो पाड़ो बि इलावा वरी हे पाड़े वारो असांजो पंहिंजो अज़ीज़ भाणे जो मारियाईं, इन जो वरी उनखे माना 300 साल थिया आहिनि, ॾाॾनि में बि जुदा आहिनि। हिन मिसकिन जो ॾोह बि कोन हो, हे फेरी करे गुज़र सफ़र कंदो हो। कल्ह 2 बजे छिड़कू फाटक वटि पहुतो, बंगवार हिनखे अगवा करे विया, रियाज़ी बंगवार। तक़रीबन मां सम्झां थो 4-5 बजे हिन वीडियो में व्हाट्सअप थियो मोबाइल में त हमरा खे हिननि अगवा कयो आहे ऐं हिनखे इंतिहाई बेदर्दी सां क़तल कयो वियो। वॾा धक लॻल हिन बाक़ाइदे हिन ते माना मारे करे मिशन बि घुमायो वियो। जी नाज़रीन, अगवा बाद क़तल कयल पप्पू डोमकी जे वारसां जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कश्मीर खे घुर्जे त क़बैली जहिड़ा ख़तमु करे जो ज़िले में अमन अमान बहाल कयो वञे। नियाज़ भुट्टो, KTN न्यूज़, बख्शापुर।